जाना जी है तुझे लाए मैं किसी और का हूँ फिलहाल। पौधा है दे शो आयो ओडे मरना हाँ पुट शा खपई मासी अम्मा चयो थी खंड ॾे। अच्छा ॿियो छा पई चवे तुंहिंजी अम्मी ॿियो इहो चवे पई त इहा किनी रन न ॾेई त ॿी खां वठी अचिजां। अरे हे मुझो खीर कैं पीतो तू काॾे? मूंखे ख़बर आहे न तूं कसम मूंखां ई खणाईंदे इन जे करे मां वज़ू करे अचां। अरे पाणा रोस्ता रोइंदो न चल बी छो पियो रही यार जनाज़े ते वियो वो जनाज़े ते वे छो पियो रही वो लाश मुझे सामू पियो मु लाश के ॾिसी चयो अल्लाह हयाती ॾींदई तॾहिं मूंखे मारियो अथनि। अरे छा थियो छो थो रोई यार वडे भा मारियो आ उहो छो यार वडे भा मच्छी ॾिनो उन चयो मच्छी मां कंडा कढे ॾे मां कंडा कढे उनखे ॾिना मच्छी पाण खायमि इन लाइ मारी। जेके छोकरियूं इज़ी लोड बि असां मां कढनि पर गानो वरी हीअं चवंदियूं। अरे शानू तेरे गाड़ दो छे यार मस्जिद में चप्पल चोरी थी आई लगे तो जंजी वो ही खणी हो। बिन बारन जी माओ के मासी चो त वण लाइ भगी थी अचे असां बिना शादी जे चाचा पिया सरजूं। अरे यार एडी गर्मी में उससे तो शो बैठो मां पगार तो सुकाया। अस्सलाम वालेकुम। दुआ पढ़ो बा दुआ अजी वे तो दुखम बराबर है शरी कयूं रही तो डाडे बुद्धि यार डाडो दुख थियो शो अबा तोरी माई बजायो हो यार लगे तो चोरियां बिश्ना छदे दिनी ना यार हिकिड़ो मौलवी वञे पियो उनजो खीसो कटियमि उन मां तस्बीह ऐं टोपी निकिती। जानशेर अगर तुझे हिन दोस्त सां केर विड़े तो तू छा कंदे? रत त लाए देगार मुंडी न पटियां लाथो मत वरी यत लाए देगार खबर तो वठे गरीब लाथो मत वरी यत ला गरीब लाथो दोस्त ही दुश्मन है। आज छा पचायो थी ज़हर तू खाए सुमी पाओ आज मां देर सां ईंदस। तारीखी बेइज्जती तॾहिं थींदी आहे जॾहिं महबूबा घर अचे त आशिक जी माउ चवे उथ पुट भेण लाइ बोतल वठी अच। अगर घोट में शादी ठहे थी तो शादी में वधिक खुश क्या रोंदो आ? मूंगी यारो वो वरी कीअं? वो छा आहे कि वो पैसा बि शादी जा वठियो वञे ऐं फ्रीअ में मायूं बि ॾिसियो वञे। अबा 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 छोला खा अबा छोला गॾ खाईंदा आहिनि। अबा कॾहिं खोता बि खाईंदा आहिनि। अॼु पुराणे पाकिस्तान मां SMS आयो खोलियुमि त लिखियल हो जल दॿ अञा खपई नओं पाकिस्तान। अॼोका ॿार बि वॾा होशियार आहिनि महिमान जे साम्हूं अची पीओ ॾा ख़र्ची घुरंदा हुननि खे ख़बर आहे त अबो ॾे न ॾे महिमान ज़रूरु ॾींदो।